सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की जय। श्री सत्यनारायण जी कथा सिंधी देवनागरी में। श्री सत्यनारायण स्वामी जी कथा स्कंद पुराण जे रेवाखंड जे सुफ़े 817 ते ॾिनल आहे। सत्यनारायण जो अर्थ आहे सत्य जो आचरण माना सच ते हलण। सत्यनिष्ठा माना सच्चाई ते हलण जो पक्को पिरण। संसार में सुखन जी प्राप्ति मन जी शांति सच्चाई जे आचरण सां ई थी सघंदी आहे। सत्य ही ईश्वर आहे। सत्य माना आहे नारायण ऐं ॿियो अर्थ आहे त संसार में हिकु श्री नारायण ही सत्य आहे, बाक़ी सभु माया आहे। ब्रह्म सत्य जगन मिथ्या। हिन कथा जे मूल पाठ संस्कृत में 170 श्लोक आहिनि। हिन कथा जा 2 मूल विषय आहिनि। पहिरियों संकल्प करे उनखे पूरो न करण ऐं ॿियो श्री भगवान जे प्रसाद जो अपमान करण। पूजा जी विधि। श्री सत्यनारायण भगवान जी कथा विर्त रखण वारो माण्हू संक्रांति ॾींहुं, पूरनमासी ॾींहुं, उमास ॾींहुं, एकादशी ॾींहुं या कंहिं बि ॾींहुं जॾहिं मन में श्रद्धा थिए करे सघिजे थो। विर्त वारे ॾींहुं सनानु करे पूजा जे जॻह ते अची साफ़ आसन ते वेही श्री सत्यनारायण स्वामीअ खे विराजमान करे कुटुंब ऐं मिट माइट गॾु करे मन में सिक ऐं श्रद्धा धारे पाण या कंहिं ब्राह्मण खां कथा कराए सघे थो। पूजा जी सामग्री। केवड़ो केले जे वण जो तनो, अंबनि जा पन, नारेल, श्री सत्यनारायण स्वामी जी मूर्ति, कलश, जणियो, कच्चा चांवर, कुंकू, गुलाल, धूप, चंदन ऐं ॾीओ, सोपारी, पान जा पत्ता, गुल माला, प्रसाद, फल, तुलसीअ जा पन, पंचामृत, ड्रभ, टूब ऐं ॾखणा सघ मूजिब। बोलिए श्री सत्यनारायण स्वामी की जय। अध्याय पहिरियों। हिकिड़े ॾींहुं 88,000 सोनकादिक ऋषीश्वर पुराणनि जे पढ़ण वारे सूत जी नाले ऋषिअ खां पुछण लॻा त विर्तन जे रखण करे कहिड़ो फल थो मिले, सो तव्हां कृपा करे उन जी विधि ऐं पूजा कीअं कजे, जंहिंमें विर्त पूजा करण सां असांजा दुख दूर थी सभिनी जूं मनोकामनाऊं पूरियूं थियनि, कृपा करे असांखे ॿुधायो। सूत उवाच। श्री सूत जी तो चवे त हिकिड़े ॾींहुं श्री विष्णु भगवान खां महर्षि नारद इहो सवाल पुछियो हो। तंहिंखे जेका वरंदी भगवान ॾिनी हुई सा तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े ॾींहुं महर्षि नारद लोकनि ते उपकार करण लाइ घणाई लोक ऐं मुल्क ॾिठा। जीवन खे घणनि तरहनि जे दुख खां दुखी ॾिठाई। दिल में वीचार कयाई त माण्हू अघोर पापनि जे करण करे घणनि ई बुछड़नि जन्मनि खे था पाइनि। सो 2 हथ ॿधी भगवान खे वेनती कयाई त शंख चक्र गदा पदम धारी हे प्रभु, माण्हू घणेई जूणियूं भोगे तमाम दुखी थी रहिया आहिनि। ॿुधायो त कहिड़े उपाव करे अहिड़े दुखनि ऐं जन्मनि खां छुटंदा। नारद जी इहा वेनती ॿुधी भगवान चयो त हे पुट, माण्हुनि जे कल्याण लाइ तो ही चङो सवाल पुछो आहे। महान फलनि जे ॾियण वारे सत्यनारायण नाले हिकिड़ो विर्त आहे। मां तोखे उन विर्त जी विधि माना जंहिं नमूने उहो विर्त रखिबो आहे ऐं जंहिं फ़ाइदे खे ॾींदड़ आहे ऐं जिन जिन रखी फल पातो आहे सो तोखे ॿुधायां थो। तूं ध्यान सां ॿुध। ही विर्त दुखनि जे लाहिण वारो
ऐं सभई मनोकामनाऊं पूर्ण करण वारो आहे। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त 4 पहर ॾींहं जा कुझु न खाए, सांझीअ जो 9 ग्रहनि ऐं ॿियनि देवी देवताउनि ऐं श्री सत्यनारायण स्वामीअ जी पूजा करे। हिकु मोदक 1.25 मण जो या 5.25 सेरनि जो या 1.25 सेर जो ठाहे, तंहिंमें ही शयूं विझे। कणक जे अटे मंझि खंड या गुड़ ऐं गिह विझी चूरी ठाहे, उन्हीअ मथां केवड़े जी फरी रखे। कणक जो अटो न हुजे त चांवरनि जो अटो विझे। पोइ सभु मिट माइट घुराए कथा कराए, कथा कंदड़ जी सेवा करे, पोइ ब्राह्मणनि या साधन संतनि खे खाराए। उन्हीअ मोदक या चूरीअ सां सभु कंहिंखे प्रसाद विराए ॾे। इन्हीअ विर्त रखण करे सभु कार्य सिद्ध थींदा, मन जा सभु मनोरथ पूरा थींदा। ही विर्त रखण में सवलो आहे ऐं फल ॾियण में तमामु चङो आहे। इत श्री स्कंदे पुराणे रेवा खंडे श्री सत्यनारायण स्वामीअ जी कथा जो 1 अध्याय पूरो थियो। बोलिए श्री सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय 2। हाणे श्री सूत जी थो चवे त हे सोनकादिक ऋषियों, भगवान नारद खे चवण लॻो त जंहिं पहिरियां विर्त रखी फल पातो आहे, तंहिंजी ॻाल्हि ॿुधो। बुढ़ो ब्राह्मण सत्यानंद विर्त रखी साओ थियो। काशीपुरीअ में हिकु सत्यानंद नाले तमाम गरीब ब्राह्मण रहंदो हो। बुख करे ॾाढो दुखी वक्त गुज़ारींदो हो। हमेशा पेट लाए घुमंदो वतंदो हो। हिकिड़े ॾींहुं भगवान बुढ़े ब्राह्मण जो रूप धारे सत्यानंद खां अची पुछियो त हे ब्राह्मण, तूं सॼो ॾींहुं घुमंदो फिरंदो तो वते, सो छा लाइ? तॾहिं सत्यानंद ब्राह्मण चयो त मां ब्राह्मण आहियां, सुञो ऐं कंगाल आहियां, पेट पालण लाइ शहरनि में घुमंदो फिरंदो थो वतां। हे महाराज, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे सुञाई लाहिण जो को उपाउ ॼाणंदा हुजो त मूंखे ॿुधायो। तॾहिं उन ब्राह्मण जो पाण श्री भगवान हो, तंहिं चयसि त हे भाई, तूं विधीअ सां श्री सत्यनारायण स्वामीअ जो विर्त रख त सभिनी दुखनि खां छुटी पवंदे। पोइ उहो बुढ़ो ब्राह्मण जो भगवान हो सत्यानंद खे विर्त रखण जी विधि ॿुधाए अलोप थी वियो। सत्यानंद दिल में ख्याल कयो त बुढ़ो ब्राह्मण जेको विर्त रखण लाइ चई वियो आहे, मां उहो विर्त रखंदुसि। इन्हनि वीचारनि कंदे राति जो पूरी निंड बि न आयसि ऐं सुभाणे ते सत्यनारायण हो। सुबुह जो निंड मां उथंदे ई चयाई त मां अॼु श्री सत्यनारायण जो विर्त रखंदुसि। ईअं चई बिख्या लाइ शहर में वियो त उन ॾींहुं बिख्या में घणो ई धन मिलियुसि। तॾहिं भाउरनि ऐं माइटनि खे इकठो करे श्री सत्यनारायण जो विर्त रखियाई। विर्त रखण करे उहो ब्राह्मण सभिनी दुखनि खां छुटो ऐं सभु तरह सां धन ऐं सुख खे पातई। श्री सूत जी सौनिक आदिक ऋषीश्वरनि खे ऐं विष्णु भगवान नारद खे चवण लॻो त जेको मनुष्य मृत्यु लोक में ही विर्त रखंदो, उन जूं सभु मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। एतिरो ॿुधी सौनिक आदिक ऋषीश्वरनि सूत जी महाराज खे चयो त उन ब्राह्मण जे चवण सां ॿिए कंहिं बि विर्त रखी फल पातो हुजे त दया पाले असांखे ॿुधायो। सूत जी महाराज चयो त हिकिड़ो काठिर विर्त रखी साओ थियो। हिकु गरीब माण्हू हो, सो काठियूं विकिणंदो हो। हिकिड़े ॾींहुं उन ब्राह्मण जे घर में पाणी पीअण आयो त उन ब्राह्मण खे श्री सत्यनारायण जो विर्त रखी पूजा कंदे ॾिठो। तॾहिं काठिर पाणी घुरी पुछो त हे महाराज, ही छा था कयो? तॾहिं उन ब्राह्मण पाणी पीआरे चयुसि त काठिर, मां अॼु श्री सत्यनारायण स्वामीअ जो विर्त रखी पूजा थो कयां। ही सभिनी घुरियल कामनाउनि जो ॾींदड़ आहे, अंत में मोक्ष जी प्राप्ति कराईंदड़ आहे। मूंखे जेको धन मिलियो आहे सो बि इन विर्त रखण करे मिलियो आहे। ब्राह्मण जी इहा ॻाल्हि ॿुधी काठिर ॾाढो ख़ुशि थियो। पोइ कथा ॿुधी ऐं प्रसाद वठी शहर में वियो। वाट ते श्री सत्यनारायण स्वामीअ जो चिंतन कंदे दिल में चवण लॻो त अॼु जेको मूंखे काठिन मंझां धन मिलंदो, उन सां मां बि इहो विर्त रखंदुसि। इहो ख्याल करे हिकु घिटीअ में काठियूं विकिणण वियो त उन ॾींहुं काठियुनि जा ॿीणा पैसा मिलियसि। तॾहिं हू ॾाढो ख़ुशि थियो।
पोइ बाज़ार खां केवड़े जी फरी, खंड, गीह, अटो वठी तंहिंजो 1.25 सेर मोदक ठाहे ॿियूं बि पूजा जूं शयूं गॾु करे घर अची मिट माइट सॾे चङीअ तरह सिक सां विर्त रखियाई त उन्हीअ विर्त रखण करे उहो बि अन्न धन वारो थियो, हिन जन्म जा सुख पाए मुक्त थियो। इत श्री स्कंद पुराणे रेवा खंडे श्री सत्यनारायण स्वामी जी कथा जो 2 अध्याय पूरो थियो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की जय। अध्याय 3। सूत जी सौनिक आदिक ऋखीश्वरन खे ऐं विष्णु भगवान नारद खे चवण लॻो त तूं ॿी कथा ॿुध। वाणे विर्त कबूले औलाद वरती पर विर्त न रखियाई तॾहिं दुखी थियो, सो अव्हां ॿुधो। हिकु उल्कामुख नाले राजा हो, सो सदाई सच ॻाल्हाईंदो हो, रोज कथा ॿुधंदो हो ऐं घणेई धर्म जा कम कंदो हो। तंहिंजी धर्म पत्नी राणी परम राधा नाले हुई, सा पतिव्रता हुई। राजा पंहिंजी स्त्रीअ सां गॾु भद्रशीला नदीअ जे किनारे ते हमेशा श्री सत्यनारायण स्वामी जो विर्त रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं साधुअ नाले हिकिड़ो वाणियो वापार लाइ घुमंदो घुमंदो नदीअ किनारे अची निकितो, जंहिंखे पाण सां घणो ई धन हो। साधु ॿेड़ीअ खां लही राजा वटि आयो ऐं घणी निम्रता सां पुछण लॻो त हे राजा, तव्हां ॾाढी सिक सां ही छा था कयो? राजा चयुसि त हे वैश्य, ही श्री सत्यनारायण स्वामी जो पूजन आहे ऐं मां औलाद जे थियण लाइ ही विर्त रखियो आहे। राजा जी इहा ॻाल्हि ॿुधी उहो साधु वाणियो चवण लॻो त मूंखे बि औलाद कोन आहे, कृपा करे तव्हां मूंखे बि इन्हीअ विर्त जी विधि ॿुधायो। तॾहिं राजा वाणे खे विर्त जी समूरी विधि चई ॿुधाई। उहो वाणियो जॾहिं घर मोटी आयो तॾहिं औलाद जे ॾियण वारे श्री सत्यनारायण जे विर्त जी कथा ज़ाल खे ॿुधायई ऐं चयाईंसि त इहो विर्त असां तॾहिं रखंदासीं जॾहिं पहिरियां असांखे औलाद थींदी। वाणे पंहिंजी ज़ाल लीलावंतीअ खे ईअं चयो ऐं विर्त न रखियो, पर पोइ वाणियो इहा ॻाल्हि विसारे दुनिया जे धंधनि में लॻी वियो। होॾां श्री सत्यनारायण स्वामीअ जे कृपा सां लीलावती पेट सां थी। वक़्त सां उन्हीअ खे ॾाढी सुहिणी धीअ ॼाई। धीअ जो नालो कलावती रखियाऊं। हिकिड़े ॾींहुं लीलावती पंहिंजे पतीअ खे चयो त तव्हां चयो हो त पहिरियां मूंखे औलाद थिए त पोइ मां श्री सत्यनारायण जो विर्त रखंदुसि, सो हाणे तव्हां विर्त रखो। तॾहिं वाणे चयुसि त प्यारी, जॾहिं हीअ छोकिरी वॾी थी परणबी तॾहिं मां विर्त रखंदुसि। ईअं चई वरी पंहिंजे धंधे में लॻी रहियो। पोइ धीअ जे वॾे थियण ते कंचन नाले शहर में हिकु शाहूकार जे पुट सां परणाए छॾियईं। घटि नसीबीअ करे वरी बि श्री सत्यनारायण जो विर्त रखण विसरी वियुसि। पोइ श्री सत्यनारायण भगवान उन्हीअ ते कावड़ियो। सा ॻाल्हि ॿुधो। हिकिड़े ॾींहुं उहो शाहूकार वाणियो पंहिंजे न्याणे सां गॾिजी वापार करण लाइ मुसाफ़िरीअ ते वियो। समुंड जे किनारे वसियल रतनपुर सार नाले शहर में वञी वापार करण लॻो। उन ई वक़्तु राजा जे महल खां के चोर चोरी करे विया। उहे चोर बि उते वञी रहिया जिते उहो साधु वाणियो न्याणे सां गॾु टिकियो पियो हो। राजा खे जॾहिं चोरीअ जी ख़बर पई तॾहिं घणेई सिपाही भॼायई। पेरो खणंदा सिपाही उते अची पहुता जिते चोरीअ जो माल रखियल हो। परियां सिपाहियुनि खे ईंदो ॾिसी चोर उहो सभु माल उते छॾे उथी भॻा। सिपाहियुनि उहो चोरीअ जो माल सुञातो। यकदम सहुरे ऐं न्याणे ॿिन्ही खे हथकड़ियूं विझी राजा जे दरबार में वठी आया। राजा हुकुम कयो त ॿिन्ही चोरनि खे वञी कैद खाने में विझो। राजा उन वक़्तु ॿी का सुञाण कोन कई। उन्हनि वटि जेको बि धन हो सभु फुरे वरिताई। श्री सत्यनारायण स्वामीअ जे कावड़ करे ई उन्हनि जी अहिड़ी बुरी हालत थी। तंहिंखां सवाइ संदन ॻोठ जे घर में जेको धन माल हो उहो बि सभु चोर चोराए वयनि। उन साधुअ जी ज़ाल ऐं धीअ दुखी वक़्तु गुज़ारण लॻियूं। बुत में बीमारी ऐं ॻणतियूं वेड़े वयनि। माउ धीअ ॿई दुखी हालत में हिकिड़े ब्राह्मण जे घर में घिरी वयूं। उन ॾींहुं उहो ब्राह्मण श्री सत्यनारायण जो विर्त रखी पूजा करे रहियो हो। उन्हनि ॿिन्ही बि उते वेही श्री सत्यनारायण जी कथा ॿुधी ऐं जेको प्रसाद मिलियुनि सो खाधऊं।
तॾहिं लीलावतीअ पंहिंजी धीअ खे चयो त इहो विर्त असां बि सुभाणे रखंदासीं। पोइ उन्हीअ ब्राह्मण खां विर्त रखण जी विधि पुछी मिटनि माइटनि खे सॾे विर्त रखियाऊं ऐं माईअ चयो त मुंहिंजो घोट ऐं न्याणो सुख सां मोटी घर अचनि। उन्हनि जे विर्त रखण करे श्री सत्यनारायण भॻवानु राज़ी थियो ऐं श्री सत्यनारायण भॻवानु राजा खे सुपने में चयाई त इहे 2 वाणिया जेके तो क़ैद कया आहिनि तिन खे तूं छॾे ॾे। तो उन्हनि जो जेको धन माल खसियो आहे सो सभु उन्हनि खे मोटाए ॾे। जे ईअं न कंदे त मां तुंहिंजो राज धन ऐं पुट सभु नाश कंदुसि। सुबुह थियण ते राजा उहो सुपनो पंहिंजे वज़ीरनि खे ॿुधायो ऐं उन्हनि 2 वाणियुनि खे क़ैद मां कढाए पाण वटि घुराए चयो त तव्हां प्रारब्ध जे करे ही दुख भोगियो आहे, सो मूंखे माफ़ कजो। पोइ राजा उन्हनि जा वार लहराए सनानु कराए सुठा लटा कपिड़ा पाराए जेको उन्हनि जो धन माल हो तंहिंखां बीणो ॾेई ॻोठ वञण जी मोकल ॾिनी। हू ॿई ख़ुशि थींदा राजा खे नमस्कार करे घर ॾांहुं राही थिया। इत श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण स्वामीअ जी कथा जो 3 अध्याय पूरो थियो। बोलो श्री सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय 4। सूत थो चवे, हे सौनकादिक ऋषियों, भगवान नारद खे चवण लॻो त उहे 2 वाणिया तीर्थ यात्रा कंदा ऐं दान पुण्य कंदा पंहिंजे शहर ॾे हलिया। सामान जो गोराब भराए समुंड जे रस्ते जॾहिं पंहिंजे शहर जे वेझो आया तॾहिं श्री सत्यनारायण स्वामीअ सन्यासीअ जो रूप धारण करे आजमाइश लाइ उन्हीअ वाणे खां अची पुछो त भाई तुंहिंजे जहाज में छा आहे? तॾहिं उहो धन जे अंध में अची चवण लॻो त हे फ़क़ीर, तूं छो थो पुछी? असांखे फुरींदे छा? हिन गोराब में काठियूं ऐं पन आहिनि। जॾहिं निठर थी उन ईअं चयाई तॾहिं श्री सत्यनारायण स्वामीअ चयुसि त जीअं तूं चवें थो तीअं ई थींदो। एतिरो चई भॻवान पोइ ते फिरी समुंड जे किनारे ते अची वेठो। पोइ उहो वाणियो कमकार लाहे जहाज ते चढ़ियो। उते छा ॾिसे त गोराब में न त धन न को माल आहे। ईअं ॾिसण शर्त बेहोश थी किरी पियो। कुझु देर खां पोइ सुजाग थी गणतीअ में पइजी वियो। तॾहिं संदसि न्याणे ॾिसी चयो त साईं, ही कमु सन्यासीअ जे सराप जो अथव। हाणे हली उन्हीअ साईं लोक खां बख़्शायो त तव्हांजा कम पूरा थियनि। पोइ वाणियो ऐं नाठी उते वञी उन्हीअ सन्यासीअ जे पेरनि ते किरी पिया ऐं रोअण लॻा। तॾहिं सन्यासी रूप में श्री सत्यनारायण भगवान खे दया आई ऐं चयाईंसि त मूर्ख, मां भगवान आहियां। तूं मुंहिंजे पूजा ऐं विर्त रखण जूं सुखाऊं करे फिरी वियो आहीं, तंहिं करे तूं वर वर दुख थो पाईं। जॾहिं भगवान ईअं चयुसि तॾहिं ॻाल्हि यादि आयसि ऐं उन्हीअ महिल घणी वेनती करे चयाईं त हे महाराज, तव्हांजी माया करे त ब्रह्मा खां वठी सभु देवता बि भुला था रहनि, त आउं बेअकुलवां खे कीअं समझी सघां। हाणे तव्हां मूं ते महिरबान थियो ऐं अॻे जीअं मुंहिंजो धन माल सां भरियल गोराब कयो। मां तव्हांजी पूजा कंदुसि ऐं विर्त रखंदुसि। मां ग़रीब तव्हांजे शरण आहियां। इहा वेनती ॿुधी भगवान उन्हनि ते राज़ी थियो। पोइ उन्हीअ खे दिलि घुरियो वर ॾेई पाण अलोप थी वियो। पोइ उन्हनि गोराब ॾिठाऊं त धन ऐं माल सां भरियो पियो आहे। इहा श्री सत्यनारायण स्वामीअ जी महिरबानी समझी घणो शुक्रानो कयाऊं। तंहिंखां पोइ पंहिंजे भरियल गोराब में चढ़ी पंहिंजे मुल्क ॾे राही थिया ऐं सुख सां पंहिंजे शहर अची पहुता। उते उन्हीअ वाणे पंहिंजे नाठीअ खे पंहिंजो शहर ॾेखारियो ऐं उतां हिकु माण्हू जहाज तां लाहे पंहिंजी ज़ाल खे ख़बर ॾियण लाइ मोकिलियाईं। उहो माण्हू उन्हीअ शहर में पहुची वाणे जी ज़ाल वटि अची चवण लॻुसि त माई, शहर जे ॿाहिरां तुंहिंजे नाठीअ सूधो तुंहिंजो भतार घणे धन ऐं सामान सां सुख सलामतीअ सां आयो अथई। इहो न्यापो ॿुधी माई ॾाढो ख़ुशि थी। संदसि धीअ जा श्री सत्यनारायण जी पूजा करे रही हुई। उनखे चयाईं त मां वञा थी, तूं बि श्री सत्यनारायण जी पूजा करे सिघो अचिजांइ।
एतिरो चई माई पंहिंजे भतार खे ॾिसण लाइ वई। धीणस श्री सत्यनारायण स्वामीअ जी पूजा करे बाक़ी श्री सत्यनारायण स्वामीअ जे भोग वारे प्रसाद खे छॾे उहा छोकर बि पंहिंजे भतार खे ॾिसण लाइ वई। तंहिं करे भगवान श्री सत्यनारायण उन छोकर ते रंज थियो ऐं कावड़ियो। उहो वाणियो पंहिंजी ज़ाल खे ईंदो ॾिसी पंहिंजे गोराब जहाज तां लथो त पोइ उते ई उहो गोराब जहाज संदसि नाठीअ सूधो पाणीअ में बुॾी वियो। तॾहिं उहा छोकर पंहिंजो घोटु न ॾिसी उते रोअण पिटण लॻी ऐं धरतीअ ते किरी पई। वाणे उन गोराब खे नाठीअ सूधो ॿुॾल ॾिसी ऐं पंहिंजी धीअ खे बेहाल ॾिसी थर थर कंबण लॻो त ही छा थियो। जहाज जा खलासी ॾाढी ॻणतीअ में पइजी विया। हूअ माई बि धीअ खे बेहाल ॾिसी ॾाढो रोअण लॻी ऐं पतीअ खां पुछण लॻी त साईं ही छा थियो जो असांजो नाठी जहाज सूधो ॿुॾी वियो। एतिरो चई पंहिंजी धीअ खे कच्छ में करे पतीअ सां गॾु पाण बि रोअण लॻी। तॾहिं वाणियो मथे खे हथ ॾेई चवण लॻो त असां घणो करे श्री सत्यनारायण स्वामीअ जो को कसूर कयो आहे, जंहिं करे असांजी हीअ हालत थी आहे। पोइ त ॿई ज़ाल मुड़ुस श्री सत्यनारायण स्वामी खे वेनती करण लॻा ऐं हथ जोड़े घणी निमिरता सां चवण लॻा त हे महाराज, तूं असां ते राज़ी थी असांजो नाठी ऐं माल मोटाए ॾे। तॾहिं भगवान महिरबान थी चयुनि त तव्हांजी धीअ मुंहिंजे महाप्रसाद खे छॾे बेअदबी करे पंहिंजे पतीअ खे ॾिसण आई, तंहिं करे मां गोराब ॿोड़ियो आहे। तव्हांजी धीअ घर वञी प्रसाद खाई अचे त वरी उन खे भतार मिलंदो। भगवान जी इहा ॻाल्हि ॿुधी छोकिरी यकदम घर मोटी वई ऐं भगवान जो प्रसाद प्रेम सां खाई वरी उते आई ऐं पंहिंजे भतार ऐं गोराब खे सही सलामत ॾिसी तमामु ख़ुशि थी ऐं पंहिंजे माउ पीउ खे चयाईं त जल्द हली श्री सत्यनारायण स्वामीअ जी पूजा कयो। तॾहिं वाणियो धन माल गोराब तां लाराए पंहिंजी ज़ाल ऐं नाठीअ सूधो घर अची विधीअ सां श्री सत्यनारायण स्वामीअ जी पूजा कई ऐं विर्त रखियो। पूरण मासी ऐं संक्रांतीअ जे ॾींहुं ही विर्त रखी हिन जहान जा सुख ॾिसी मोख खे प्राप्त थिया। इत श्री स्कंद पुराणे रेवा खंडे श्री सत्यनारायण स्वामीअ जी कथा जो 4थों अध्याय पूरो थियो। बोलिए श्री सत्यनारायण स्वामीअ की जय। अध्याय 5। सूत जी सौनिक आदिक ऋषिन खे ऐं श्री विष्णु भगवान नारद खे चवण लॻो त तुंग ध्वज नाले हिकिड़ो वॾो राजा हो। सो हिकु ॾींहुं झंग में शिकार करण वियो। उते छा ॾिसे त हिकिड़ा धनार हिकिड़े बड़ जे वण हेठां वेही श्री सत्यनारायण जो विर्त रखी पूजा था कनि। राजा अहंकार करे न त परमात्मा जी मूर्तिअ खे नमस्कार कयो ऐं न ई मथो टेकियो। धनारन राजा खे प्रसाद ॾिनो पर राजा उन्हनि खां प्रसाद बि न वरितो। ॾिसो परमात्मा जी अजब लीला, दाता कहिड़ो न बेपरवाह आहे। जो राजा जॾहिं घर मोटी आयो तॾहिं अभिमान करण करे राजा खे जेके 100 पुट हुआ उहे 100 ई पुट मरी विया ऐं सॼो माल ज़र ज़ेवर हाथी घोड़ा सभु अंगर भितर थी विया। तॾहिं राजा दिल में ख्याल कयो त ही सभु श्री सत्यनारायण स्वामीअ जी बेअदबीअ जो फल आहे। राजा पहु पचाए यकदम मोटी धनारन वटि आयो ऐं तिन सां गॾिजी श्री सत्यनारायण स्वामीअ जी पूजा कयाईं। मूर्तिअ जे अॻियां दंडवत करे पछताइण लॻो। राजा पोइ धनारन खां प्रसाद वठी खाधाई ऐं अमृत खणी अची पंहिंजे पुटनि जे मुख में विधाई त हू सभई उथी खड़ा थिया ऐं माल मिल्कियत बि जीअं जो तीअं थी पियो। ईश्वर जी इहा अजब लीला ॾिसी राजा मन में घणो ख़ुशि थियो। पोइ सच्चीअ सिक ऐं पूर्ण प्रेम सां श्री सत्यनारायण स्वामीअ जो नेम सां विर्त रखी ऐं पूजन करे हिन लोक में सुख भोगींदो अंत में परम धाम खे प्राप्त थियो। जेको प्रेमी हिन श्री सत्यनारायण भगवान जे विर्त जो पालन कंदो, कथा ॿुधंदो ऐं विर्त रखंदो त कैद में पयल जो कैद छुटंदो, ड्रिजंदड़ जो भव लहंदो। इन्हीअ में को बि शक नाहे। सूत थो चवे त हे सौनक आदिक ऋषियों, भगवान थो चवे त हे नारद, श्री सत्यनारायण जे विर्त जी कथा मूं तोखे ॿुधाई।
कलयुग में ही विर्त घणो फल ॾींदड़ आहे। हे मुनीश्वरों, जिन मनुष्यन अॻे ही विर्त रखियो आहे ऐं उन्हनि खे ॿिए जन्म में जेको फल मिलियो आहे सो मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां ध्यान सां ॿुधो। सतानंद नाले ब्राह्मण सुदामे भगत जो जन्म वरितो, जंहिं श्री कृष्ण भगवान जी भक्ति करे परम धाम पातो। श्रद्धालु काठिर भीलन जे घर राजा गोह जो जन्म वरितो ऐं भगवान श्री रामचंद्र जो ध्यान धरे मुक्त थियो। उल्कामुख नाले राजा बे जन्म में राजा दशरथ थियो, सो श्री रामचंद्र के याद करे वैकुंठ में वयो। साधु वाण्यो जेको वैश्य हो मोरध्वज नाले राजा थियो, पंहिंजे पुट जो अधु शरीर आर्य सां कपाए परमात्मा के अर्पण करे मुक्त रूप थियो। तुंगध्वज राजा स्वयंभू मनुअ जो जन्म वरितो, भगवत धर्म ते हली उहो भी परम गतिय के प्राप्त थियो। इत श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण स्वामी जी कथा जो 5 अध्याय पूरो थियो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की जय। ओम जय श्री सत्यदेवा स्वामी, जय श्री सत्यदेवा। जेको तुझे शरण में आयो, जेको तुझे शरण में आयो, सफल करी सेवा। ओम जय श्री सत्यदेवा। आरती बारे धूप दुखाए, गुण तुझे जागाए, स्वामी गुण तुझे जागाए। तन मन धन सब भेंट करे जो, तन मन धन सब भेंट करे जो, परम गति पाए। ओम जय श्री सत्यदेवा। आसन ठाए सेज बिछाए, जेको ध्यान धरे, स्वामी जेको ध्यान धरे। तंहिंजा दाता पाण अची थो, तंहिंजा दाता पाण अची थो, कारज सभई करे। ओम जय श्री सत्यदेवा। कलि जुग में तू कायम दायम, आहि सदा सुख धाम, स्वामी आहि सदा सुख धाम। भगतन जो तू आहि सदाई, भगतन जो तू आहि सदाई, दाता पूरण का। ओम जय श्री सत्यदेवा। ब्राह्मण बुढ़ड़े सतानंद हो, तुझो विरत रख्यो, स्वामी तुझो विरत रख्यो। अन्न धन जो भंडार भरे तो, अन्न धन जो भंडार भरे तो, खेस कयो सुखियो। ओम जय श्री सत्यदेवा। काठिर भी हो भाव भगत सा, तोखे बाडायो, स्वामी तोखे बाडायो। दीन दोखियुन जे काज करण लय, दीन दोखियुन जे काज करण लय,
देर न था लायो। ओम जय श्री सत्यदेवा। सेठ साधु मलवीर तखे बांसे हरदम व्यो भूल जी। स्वामी हरदम व्यो भूल जी। जेल भोगाए राह ॾेखारे, जेल भोगाए राह ॾेखारे, चयो न वञ रुल जी। ओम जय श्री सत्यदेवा। राजा हिकु तुंग ध्वज जे नाले ॾाढो अभिमानी। स्वामी ॾाढो अभिमानी। ग्वालनि जे प्रसाद खे त्यागे, ग्वालनि जे प्रसाद खे त्यागे, कई हुई नादानी। ओम जय श्री सत्यदेवा। भगतन खातिर रूप धरे था, केई नाथ चो। स्वामी केई नाथ चो। हर जुग में अची पाण उदासी, हर जुग में अची पाण उदासी, पंहिंजी रांद रचो। ओम जय श्री सत्यदेवा। ओम जय श्री सत्यदेवा। स्वामी जय श्री सत्यदेवा। जेको तुंहिंजे शरण में आयो, जेको तुंहिंजे शरण में आयो, सफल करी सेवा। ओम जय श्री सत्यदेवा। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की जय।